अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ख़ुशि आहियो? चाक चङा भला बिल्कुलु ॿाहिरनि में असांजूं दुआऊं आहिनि त इंशाअल्लाह अल्लाह पाक तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ व अमान में रखे, आमीन। दोस्तों, हिकिड़ो माण्हू हिकिड़े सहरा में सफ़र करे रहियो हुयो। रेणपट में हू रस्तो भुलिजी वियो ऐं रस्ते भुलिजण जे करे हुनखे ॾाढी तकलीफ़ थी, छो जो हुन वटि जेका ख़ुराक हुई ऐं जेको थोरो घणो पाणी हुयो उहो बि हुन पी छॾियो ऐं खाधे ऐं पीते जूं शयूं जॾहिं ख़तमु थी वियूं त उहो बेहाल थी वियो ऐं उनखे रस्तो बि न पियो मिले। पर हुन पंहिंजी उमेद न छॾी ऐं अॻिते वधंदो रहियो त मन न मन किथे को पाणीअ जो पतो पइजी वञे ऐं मूंखे किथां पाणी मिले त जीअं मुंहिंजी हयाती बचे, वरना मां हिन सहरा में उन बुख में मरी वेंदुसि। सो जॾहिं उहो अॻिते वधियो त परे खां हिकिड़ी उनखे झूपड़ी नज़र आई। जॾहिं झूपड़ी हिन ॾिठी त हिनखे यकीन न पए आयो त का झूपड़ी आहे, छो जो वारीअ जो पंधु जेको हूंदो आहे उन में परे खां लॻंदो आहे त कोई इहो ॻोठु आहे या का जॻह आहे, पर वेझो पहुचंदो आहे माण्हू त उहो नज़र जो धोखो हूंदो आहे। पर हुन पोइ बि हिमत न हारी, छो जो इन खां सवाइ हुन वटि को ऑप्शन ई न हुयो त हू हुन तरफ़ वधंदो वियो। जीअं जीअं वेझो पे थींदो वियो तीअं तीअं हुनखे पक थींदी पई वई त हिते हिकिड़ी झूपड़ी ठहियलु आहे, झुॻो ठहियलु आहे ऐं इन झुॻे में मूंखे कुझु न कुझु अलाह कंदो त मिली वेंदो। सो वधंदो वियो ऐं जीअं जीअं वेझो पहुचंदो पियो वञे त तीअं तीअं हुनजी उमेद जेका आहे, जीअण जी उमेद वधंदी पई वई। सो बहरहाल हू अंदरि जॾहिं पहुतो हुन जॻह में त ॾिठईं त उते झूपड़ीअ में हिकिड़ो नलको लॻलु आहे। हुनखे यकीन न पई आयो त हिन सहरा में हिकिड़ी झूपड़ी ऐं हुन में नलको। सो हुनखे ख़ुशी थी ऐं भॼंदो पाण खे संभाले वञी नलके ताईं कीअं बि करे पहुतो। पर नलके खे जॾहिं गेड़णु शुरू कयईं त नलको त केतिरी वक़्त खां शायदि बंदि पियो हुयो, नलके मां पाणी न आयो। बेहाल थी ऐं उते किरी पियो हेठि त हाणे मुंहिंजो बचणु मुमकिन ई कोन्हे को, छो त पाणी खां सवाइ मां ज़िंदह न रही सघंदुमि। 2 ॾींहं थी विया आहिनि, कुझु बि खाधो पीतो न आहे। सो जीअं किरियो हेठि बेहाल थी त हुनखे छत ते नज़र पई त छत में हिकिड़ी बोतल पाणीअ जी ॿधल हुई, लड़कियल पे ॾिठाई। सो हिन बोतल खे जो ॾिठो त हिन में साहु पइजी वियो, उथियो ऐं झपड़ ॾेई झटि में उहा बोतल छोड़े वरितईं। उन बोतल जे मथां हिकिड़ी पर्ची लॻल हुई, उन ते लिखियलु हुयो त हीउ पाणी तव्हां नलके में विझो ऐं नलके खे हलायो, नलके मंझां पाणी पीओ ऐं बोतल खे भरे ऐं ॿियनि माण्हुनि जे लाइ वरी हिते लड़काए छॾियो त जीअं को ॿियो माण्हू अचे त उनखे बि पाणी नसीब थिए। सो हिन सोचियो त यार हाणे पाणीअ जी बोतल त मिली आहे, मां पंहिंजी ज़िंदगी बचायां या नलके में पाणी विझां। मुमकिन आहे पाणी विझां नलके में ऐं नलको न हले त पोइ हीउ पाणी पी वेंदो, पोइ त मुंहिंजो मौत पको आहे, छा करणु घुरिजे। सो बहरहाल हुन सोचींदे कदम खयों ऐं कदम इहो ई खईं त पाणीअ जी बोतल उल्टी कयईं, हुन में पाणी विधईं नलके में, नलके खे हलाईं। थोरी देरि खां पोइ अलाह कयो हुन मंझां पाणी अचणु शुरू थी वियो, मिठो पाणी, साफ़ पाणी। ऐं हुन ॾाढो पी ड्रव कयो ऐं ड्रव करण खां पोइ जेको पंहिंजी हुन वटि मशकीज़ा हुया या बोतलूं हुयूं उहे पाणीअ जा थांव पंहिंजा भरियईं ऐं उहे भरे साइड ते रखियईं ऐं उन बोतल खे बि उन भरियो ऐं उहा बोतल वरी उते लड़काई ऐं अलाह जा शुक्र अदा कयईं त मूंखे पाणी मिली वियो ऐं मूं पाणी ऐं उन अलाह पाक जो शुक्र अदा कयो त मूंखे पाणी मिली वियो ऐं मुंहिंजी ज़िंदगी बची वई। ॾिठाई त हिकिड़ी ॿी शीशे जी बोतल जेका आहे उहा लड़कियल आहे ऐं उन में अंदरि हिकिड़ी पेंसिल बि पई आहे ऐं हिकिड़ो कागज़ बि पियो आहे। उहा खोलियईं त ॾिसां त हिन में छा आहे। उहा खोले ॾिठईं त उन में नक्शो हुयो ऐं उन में नक्शे में ॿुधायलु हुयो त कहिड़े कहिड़े तरफ़ तव्हां वेंदव त तव्हां आबादीअ ताईं पहुचंदव ऐं कहिड़े इलाइक़े में किथां वञी तव्हां हिन रेगिस्तान मां निकिरंदव। उन उहा नक्शो पाण यादि करे वरितो त मूंखे कहिड़े रुख में वञिणो आहे ऐं उहो नक्शो वापसि हुन बोतल में विधईं, पेंसिल वापसि विधईं बोतल में लड़काए ऐं उनखे ॿधी बोतल लड़काए ऐं पंहिंजे सफ़र ते साही पटण खां पोइ रवानो थियो। थोरो अॻिते वियो त वरी उतां वापसि मोटी पियो हिकिड़े वारीअ जे दड़े तां वापसि अची ऐं उन बोतल ते जेका पर्ची लिखियलु हुई त हीउ पाणी नलके में विझो, नलको हलंदो, वरी बोतल वापसि भरे हिते रखिजो। उन जे हेठां हिन लिखियो त मूं ते यकीन कयो त नलको हलंदो हिन बोतल सां, इहो लिखी ऐं वरी हलियो वियो पंहिंजे सफ़र ते रवानो थी वियो। सो दोस्तो, ॻाल्हि इहा आहे त असां पंहिंजे पोयनि जे लाइ छा कयूं पिया। जेको ईंदड़ नसुल आहे
असां उन्हनि जे लाइ बि अहिड़ी बोतल छॾियूं पिया ऐं इहो यकीन छॾियूं पिया या न। सो इन ते असांखे सोचणु घुरिजे, असां क़ौमी तौर ते छा करे रहिया आहियूं, ज़ाती तौर ते छा करे रहिया आहियूं, पंहिंजे ख़ानदान ऐं पंहिंजे ॿचड़नि जे लाइ असां छा छॾे रहिया आहियूं। जेकॾहिं असां चोरियूं कंदासीं, धाड़ा हणंदासीं, बुराईअ जे कमनि में लाॻीतो इन्वॉल्व हूंदासीं, उन्हनि में रहंदासीं, त पोइ यकीनन असां इहो ई कुझु पंहिंजे पोयनि जे लाइ छॾे वञी रहिया आहियूं। बहरहाल चङनि पुठियां चुट ऐं चुटनि पुठियां चङा बि ईंदा आहिनि, इहो हिकिड़ो अलॻि सिलसिलो आहे, इन ते बि हिकिड़ी वीडियो ठाहींदासीं। पर चवण जो मक़सदु इहो त जेको अॼु तव्हां पंहिंजे ईंदड़ नसुल जे लाइ छॾींदो, तव्हांजो ईंदड़ नसुल ओड़ो ई थींदो, उहो क़ौमी तौर ते तव्हां छॾे रहिया हुजो या पंहिंजे ख़ानदानी तौर ते छॾे रहिया हुजो। सो असांखे इन ॻाल्हि ते सोचणु घुरिजे ऐं कुझु अहिड़ा अमल करणु घुरिजनि जेके ईंदड़ नसुल खे कमु अचनि। उन्हनि जे लाइ असां छा छॾे वञी रहिया आहियूं, इन ते अॼु खां वठी सोचणु घुरिजे। उमेदु आहे त तव्हांखे अॼु जी वीडियो बि ज़रूरु पसंदि आई हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि सां इन वीडियो खे शेयर बि कंदो। ईंदड़ वीडियो ताईं अव्हांजो मेज़बान कादिर बख़्श कल्होड़ो अव्हां खां मोकिलाए पियो। दुआनि में यादि रखिजो। इंशाअल्लाह ॿीहर मिलंदासीं। अल्लाह वाही।